Hello, ladies and gentlemen. आफ्ताब रहमो सलाम. अॼु मुंहिंजो टॉपिक ऑफ डिस्कशन आहे हरासमेंट. हरासमेंट जो लफ़्ज़ असां जॾहिं बि ॿुधंदा आहियूं असांजो ज़हन डायरेक्टली हलियो वेंदो आहे वुमेन हरासमेंट ॾांहुं. हालांकि हरासमेंट जेको आहे उहो असांजी सोसाइटी जो हिकिड़ो नासूर आहे जेको न सिर्फ़ु औरतुनि जे लाइ पर मर्दनि जे लाइ, ॿारनि जे लाइ, ग़रीब माण्हुनि जे लाइ ऐं आम पब्लिक जे लाइ हिकिड़ो वॾी वबा जी सूरत इख़्तियार करे वियो आहे. हर माण्हू जेको बि थोरी इन पोज़ीशन में आहे त हू ग़रीब जो इस्तेसाल करे सघे, ग़रीब खे सां बदतमीज़ी करे सघे, बद अख़लाक़ी करे सघे, त हू वस आहिर घटि नथो करे. हाणे अचूं था त हिन खे कंट्रोल कीअं कजे. कंट्रोल हिन खे ईअं कजे त असां सभिनी खे किरदारु अदा करिणो पवंदो. आउं तव्हांखे नंढो मिसाल ॾियां. 3-4 ॾींहं पहिरीं मुंहिंजो लाहौती मेलो में वञणु थियो. 3 ॾींहं आउं हुते रहियल हुयुसि, जामशरे में रहियल हुयुसि. सो डेली वेंदा हुआसीं. उते जॾहिं आउं मेले ॾांहुं वियसि पियो, हिकिड़ो त पार्किंग तमामु परे हुई. सो उते स्टूडेंट्स खे, आम माण्हुनि खे ॾाढी तकलीफ़ थी. उनजे लाइ मूं अदा सैफ समय जो सां बि ॻाल्हायो आहे त नेक्स्ट टाइम अहिड़ो वेन्यू रखिजे जिते पार्किंग विझी हुजे त माण्हुनि खे, आम माण्हुनि खे तकलीफ़. ख़ैर असां वटि पास हुआ, असां त बिल्कुलु अंदरि पार्किंग कईसीं, पर आम पब्लिक जे लाइ ॾाढी तकलीफ़ हुई. नंढो मिसाल आउं तव्हांखे ॾियां त हुन में छोकिरियुनि ते जुमिला कसणु, इहो काफ़ी जॻहि ते मूं फील कयो. हिकिड़ो आउं तव्हांखे पंहिंजो ई मिसाल ॾियां थो. काफ़ी दोस्त मिलिया, काफ़ी नवां फैंस बि मिलिया, छोकिरा छोकिरियूं सभु मिलिया. असां तव्हांजा वीडियोज़ ॾिसंदा आहियूं, ॾाढा सुठा वीडियोज़ तव्हां ठाहींदा आहियो, बहरहाल मुंहिंजो थैंक यू. सो आउं 1-2 छोकिरियुनि सां मूं ॻाल्हायो पियो त घर सां कुझु नौजवान गुज़रिया. सो उन्हनि जीअं हिज़्ब मामूल, हिज़्ब तौफ़ीक़ हिकिड़ो जुमिलो कसियो त वाह वाह साईं वॾी ॻाल्हि आहे, ईअं करे निकिरी विया. सो मूं वरी उनखे पोयां खां सॾु कयो. मूं चयो था ॻाल्हि ॿुधो, हेलो विझाए हा छा आहे, मतिलबु ईअं थोरो मिड़ी रुखे अंदाज़ सां जीअं थींदो आहे. सो मूंखे उहो पंहिंजो यूनिवर्सिटी वारो पुराणो ज़मानो यादि अची वियो. मुंहिंजो जेकॾहिं उहो दौरु हुजे त आउं चमाट वाहे कढां ऐं छोकिरो वञी हेठि किरिया, पर मुंहिंजो ठीकु आहे, नौजवाननि छॾेसि. सो मुंहिंजो था ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजो हींअर जेको तव्हां जुमिलो कसियो, तव्हांखे ख़बर आहे ईअं छोकिरियुनि ते जुमिलो हणणु, जुमिलो कसणु, ईअं कॾहिं बि को छोकिरी तोसां इम्प्रेस कोन थींदी. मतिलबु तोखे इहो ज़हन में हुजे त यार ईअं करण सां छोकिरी इम्प्रेस थींदी. मूंसां गॾु 2 छोकिरियूं बीठियूं. मूं हुननि खां पुछियो, मुंहिंजो हीउ जेको हिननि तव्हां ते जुमिलो कसियो, तव्हांखे कीअं लॻो? इहो बहितरु हुयो या जेकॾहिं को तव्हां सां इज़त सां ॻाल्हाए उहो बहितरु आहे? त छोकिरनि चयो असांखे बिल्कुलु बुरो लॻो ऐं को रिस्पेक्टफुली असां सां ॻाल्हाईंदो त सुठो लॻंदो. मूं हुननि खे बि छोकिरनि खे बि सम्झायो, मुंहिंजो ॾिसो ॿुधो, छोकिरियुनि खे रिस्पेक्ट खपे. तव्हां कॾहिं बि छोकिरी सां बदतमीज़ी करे उन ते जुमिलो कसी कॾहिं बि उनखे इम्प्रेस कोन करे सघंदा. सो इहो जेकॾहिं तव्हांखे ज़हन में आहे त इहो तमामु ग़लति ॻाल्हि आहे. सो इन करे महिरबानी करे ईअं न कंदा कयो. त बहरहाल उन्हनि वीचारनि खे ॻाल्हि दिलि सां लॻी ऐं उन्हनि मञियो, चयो दादा बिल्कुलु आई एम सॉरी, ऐं मूंखां सॉरी न कयो, तव्हां छोकिरियुनि खां सॉरी कयो, छो जुमिलो तव्हां छोकिरियुनि ते कसियो आहे. त बहरहाल उन्हनि सॉरी कयो. ऐं पोइ मूं हुन खां पुछियो, 3rd ईयर जा हुया, सिंध यूनिवर्सिटी जा. सो ख़ैर ॿियो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां थो त जीअं मूं चयो तव्हांखे हर सोसाइटी में हर माण्हू ई इन शइ में इन्वॉल्व आहे. छोकिरा कुझु मूं गाॾी जीअं पंहिंजो हितो सिविल डिपार्टमेंट जे भरिसां मूं जॾहिं टर्न कई पई त उते कुझु छोकिरनि मोटरसाइकिलूं बीहारियूं पए. त गार्ड आयो ऐं ॾाढी बदतमीज़ी सां उन सां चई, ॾाढे हलो हितां, छा आहे हिते न पार्क कयो, हीअं अॻिते कयो. त मूं ॾिठो त उन्हनि छोकिरनि वीचारनि जेको आहे हरजारी ॻाल्हि, हू असां वारो दौरु जेको 10-15 साल पहिरीं कॉमेडी दौरु हुयो, जंहिं माना को गार्ड बदतमीज़ी करण जी सोची बि न सघंदो हो स्टूडेंट सां, उहो त कोन रहियो. हाणे स्कूल वारो सिस्टम थी वियो आहे. पर मूं ॾिठो त छोकिरनि वीचारनि जो मुंहुं सफ़ा लही हेतिरो थी वियो. मूं गार्ड खेसि करे मूं चयो हिराज, मूं चयो इहो साॻी ॻाल्हि जेको तव्हां हिन नौजवान खे चई आहे, इहो तव्हां इज़त सां बि चई सघो था. त उन चयो त साईं असां इज़त सां ॻाल्हाईंदा आहियूं न, ॿी ॻाल्हि इज़त सां सम्झनि ई नथा. ऐं ॿियो असां सॼो ॾींहुं बीठा हूंदा आहियूं, असां केतिरनि खे चऊं. मूं चयो तव्हांजो धंधो ई इहो आहे, तव्हांजो कमु ई इहो आहे, तव्हांजी ड्यूटी इहो आहे त तव्हां माण्हुनि खे गाइड कयो ऐं नौजवान खे ख़ासि करे गाइड कयो ऐं स्टूडेंट्स खे गाइड कयो त हिते पार्किंग न कयो, होॾां कयो. ऐं मुंहिंजो जेकॾहिं तव्हां उन्हनि खे इज़त सां ॻाल्हाईंदा त उहा ॻाल्हि तव्हांजी मञंदा. ऐं हींअर हू छोकिरा भरिसां बीठा हुआ, ॿुधो पियो उन्हनि मराणे जा ई हुया. सो उन्हनि खे मूं सम्झायो, मूं चयो था पार्किंग जी हिकिड़ी जेको जाइ मुख़्तस थियल आहे, कोशिशि कयो उते पार्किंग कयो ऐं रिस्पेक्ट जो एलिमेंट बरक़रार रखो. बदतमीज़ी, बद अख़लाक़ी, इहो शइ असांखे निंदण जी ज़रूरत आहे, कढण जी ज़रूरत आहे. अच्छा, हीअ त मिसाल थियो, आउं तव्हांखे पंहिंजो मिसाल ॾियां. उनखां अलावा आउं मिसाल ॾियां थो असांजी सोसाइटी जो. जीअं फॉर एक्ज़ाम्पल वॾेरो आहे त उहो हारी सां जेकॾहिं ॻाल्हाईंदो त हू लाज़मी जेको आहे सो दाबो करे ॻाल्हाईंदो, बदतमीज़ी करे ॻाल्हाईंदो, अड़े हीअं कर फलाणो कयो. यार छो हारियुनि, माना हारी जेकॾहिं ग़रीब आहिनि त उन्हनि जी दिलि न आहे छा, उनजो जेको आहे सो सेल्फ रिस्पेक्ट न आहे छा, इज़त उन्हनि जो हक़ु न आहे छा यार? अच्छा, जेकॾहिं को पुलिस वारो आम माण्हू सां ॻाल्हाईंदो, छड़ ॿड़ी ॻाल्हाईंदो, बदतमीज़ी करे ॻाल्हाईंदो, छो यार? जेकॾहिं को मिनिस्टर अची लहे त उहो ई पुलिस वारो सलूट हणंदो, जेकॾहिं को ग़रीब माण्हू हुजे हुनजी दाबो कंदो. यार छो? इज़त त हर कंहिंखे ॾियणु खपे, इज़त हर कंहिं खां वठणु खपे.
अच्छा उनखां अलावा मूं नोट कई आहे त असांजा जेको मिसाल तौरु सियासतदान आहिनि हाणे सियासतदान जेकॾहिं को पुलिस वारो बीठो हूंदो डंडो हेठि कंदो इहो त बाक़ाइदा फैक्ट आहे त हिकिड़े वीचारे पुलिस वारे ग़लती सां डंडो हेठि कयो असां जेको मिनिस्टर साहिबु गुज़रियो पियो हुतां सो चई ॾाढी तुंहिंजी हिमत कीअं थी तूं डंडो हेठि कीअं कयो हुन चयो साईं मूं राति जो टाइम हुयो मूं तव्हांजो इहो प्लेट MP वारी कोन ॾिठी हुई माफ़ु कजो ऐं पोइ हुन वीचारा डंडे मथे कयो हुनजी ॾाढी बदतमीज़ी कई हुन सां बहरहाल पोइ हुनखे वीचारे खे सस्पेंड कराई हुनखे इंक्वायरी वेठी हाणे हू डेली साईं इंक्वायरी करणु पंहिंजो जेको हेयरिंग करण जे लाइ हेॾो पंधु करे वञे थो ऐं उते फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं उते को आर्मी पिकेट हुजे हा जेकॾहिं आर्मी वारो बीठल हुजे हा त पोइ छा था सम्झो MP पाण वारो बदतमीज़ी करे सवाल ई कोन कॾहिं बि न सो बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त असां सभिनी खे किरदारु अदा करणु खपे रिस्पेक्ट ॾियणु खपे इज़त ॾियणु खपे ऐं असां बेसिकली बदतमीज़ी जेको कंदा आहियूं पाण खां घटि ग़रीब माण्हू सां उनजो रीज़न इहो ई हूंदो आहे त असां एहसासी कमतरी जो शिकार आहियूं असां शायदि इहो साबित करणु था चाहियूं त असां उन ते दाबो करे पंहिंजो पाण खे वॾो फ़ने खान सम्झंदासीं हालांकि ईअं कोन्हे इज़त ॾियण सां इंसान जो किरदारु बहितरु थींदो आहे सो मुंहिंजी ज़ाती ख़्यालु इहो आहे त असां सभिनी खे हिक ॿिए जी इज़त करणु खपे ग़रीब हुजे अमीर हुजे ॿार हुजे औरत हुजे मर्द हुजे हारी हुजे मज़दूर हुजे या को मिनिस्टर हुजे असां सभिनी हिकु जहिड़ी इज़त ॾियणु खपे सो इन खां अलावा जेकॾहिं दोस्तनि खे को कॉमेंट्स आहिनि त उहो मूंखे ज़रूरु कॉमेंट्स में शेयर कंदा इन सां गॾु पंहिंजे मेज़बान आफ्ताब राइम को इजाज़त ॾींदा जिते हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं इज़त ॾींदा ऐं वठंदा रहो थैंक यू